शामिल कयूं पिया नंदो शहर खां। नंदो शहर भरिसां एजाज़ अली जलालानी ऐं ॾेई वासण नारी रोज़ीना दल सिटी कोर्ट कराची में पसंदि जो परनो करे छॾियो। जोड़े पारां तहफ़्फ़ुज़ जी अपील। नंदो शहर भरिसां एजाज़ अली जलालानी ऐं ॾेई वासण नारी रोज़ीना दल कराची में प्यार जो परनो करे छॾियो। जंहिं बैदि जोड़े पारां तहफ़्फ़ुज़ जी अपील कई वई। उन मौक़े ते पसंदि जो परनो कंदड़ नारी रोज़ीना दल मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त मूं एजाज़ अली जलालानीअ सां पसंदि जी शादी कई आहे। जंहिं बैदि मुंहिंजो वालिद मोहम्मद उमर दल ऐं ॿिया माइट असांजे जानियुनि जा वेरी बणिजी विया आहिनि। जंहिंजे करे असीं दरबदरे वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असांजा माइट असांखे कार इल्ज़ाम हेठि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असीं IG सिंध DIG हैदराबाद SSP बदीन समेत वस वारनि खां मुतालबो था करियूं त असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई सुख सां ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे।